खैरपुर भरिसां यूसी शादी शहीद जे ॻोठ शाम मुराद कटोहर में ओचितो बाहि लॻी वई। ॻोठ जे चङे मुड़ुस ऐं हिकु नींगर समेत 7 घर 10 ॿकरियूं 4 गऊं सड़ी राख थी वयूं। इन सिलसिले में ॿुधायो पियो वञे त यूसी शादी शहीद जे ॻोठ शाम मुराद कटोहर में ॻोठ जे चङो मुड़ुस ऐं घर धणी घर अंदरि अंगूर निंड सुतल हो ऐं घर भाती चांहि पचाए रहिया हुआ त ओचितो बाहि लॻी ऐं ॾिसंदे उहा पूरे ॻोठ खे विकोड़े वई। ॻोठ जो चङो मुड़ुस शाम मुराद कटोहर हिकु नींगर जेके पंहिंजे घरनि में सुतल हुआ जेके सड़ी फौत थी विया। जहिड़ो त अकबर कटोहर, गुलाम हुसैन कटोहर, मीर हज़ार ख़ान कटोहर, शाह नवाज़ शरीफ़ कटोहर ऐं हमादुल्ला कटोहर जिन जा पिण घर सड़ी राख थी विया। जहिड़ो त घरनि में बीठल 10 ॿकरियूं 4 गऊं पिण सड़ी राख थी वयूं। घरनि में रखियल 400 मण कणिक ऐं 5 रंगीन टीवियूं ऐं 6 लख रोक रक़म सोना ज़ेवर ऐं ॿियो समूरो सामान सड़ी राख थी वियो ऐं जो ढेर बणिजी वियो। जहिड़ो त मुतासिर हर तरफ़ रोईंदा ऐं डोड़ंदा रहिया। आख़िरी इतलान ताईं फायर ब्रिगेड संदसि ॻोठ में बाहि विसाइण लाइ न पहुती। सड़ी वियल ॻोठ जे चङे मुड़ुस जो लाश छार जे ढेर मां ॿाहिरि कढियो वियो। तक जे MNA MPA समेत कंहिं बि सियासी अॻवान मदद न कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।